नाज़रीन भली कार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं त सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी पंजाब ऐं केपी में चूंडुनि जो ऐलान करे छॾियो आहे। 9 अप्रैल ते चूंडुनि जो ऐलान कयो आहे। सदर इलेक्शन एक्ट 2017 जे सेक्शन 57(1) तहत अख़्तियारनि जो इस्तेमालु कयो आहे ऐं चूंडुनि जो ऐलान कयो आहे। सदर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हिकु ख़त लिखियो, उन खां पोइ ॿीहर ख़त लिखियो त अचो त चूंडुनि जे हवाले सां सलाह मशवरो कयूं। जेका कोठ हुई उहा उन्हनि न क़बूली ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चूंडुनि खां पोइ सुभाणे इजलास तलब करे वरितो आहे। कहिड़ी सूरत हाल रहंदी? ॿिए पासे लाहौर में बि सूरत हाल जेका आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। पूरे पाकिस्तान अंदरि आइनी बहरान, सियासी बहरान, मुआइशी ऐं ॿिया बहरान त पंहिंजी जॻह ते आहिनि ई आहिनि, पर सियासी ऐं आइनी बहरान बि ख़तमु थियण जो नालो न पिया वठनि। सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़े निगार आहिनि, क़ुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। क़ुर्बान साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। जी महिरबानी। क़ुर्बान साहब, सदर मुमलिकत अख़्तियारनि जो इस्तेमालु कयो आहे, आइनी माहिर छा था चवनि, ऐं सदर मुमलिकत जेको हवालो ॾिनो आहे त उहो चए थो इलेक्शन एक्ट 2017 जे 57(a) तहत मूं अख़्तियारनि जो इस्तेमालु कयो आहे ऐं मां आइन जी जेका पासदारी कयां पियो, आइन जो मुहाफ़िज़ आहियां, मूं कसम खयों आहे आइन जी पासदारी जो। कीअं था ॾिसो सदर जे इन क़दम खे? आइनी माहिर, क़ानूनी माहिर इन खे कीअं था ॾिसनि? तव्हांजी बि ज़रूरु ॻाल्हि थी हूंदी। लीरदा, तव्हांजी महिरबानी। मां सम्झां थो त पंजाब ऐं केपी के जे चूंडुनि जे हवाले सां जेको सदर हुकुम जारी कयो या जेका नई सूरत हाल पैदा थी सदर जे हवाले सां, त मां इहो चवंदुसि त उन वटि बाक़ी हाणे को ऑप्शन बचियो न हो जेकॾहिं हू पंहिंजे अख़्तियारनि जो को इस्तेमालु नथो करे। जेकॾहिं आइनी इदारो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सुप्रीम कमांडर जेकॾहिं मुल्क जो हुजे, उहो सदर डॉक्टर आरिफ अलवी हुजे या उन जे हिते ॿियो हुजे, ॻाल्हि रियासत जे सरबराह जी आहे, सुप्रीम कमांडर जी आहे, उहो शख़्सियत जी न आहे। जेकॾहिं उन जे हुकुमनि ते उन जे ख़त जो जवाबु न मिले ऐं उन खां पोइ जेकॾहिं हू इजलास लाइ सॾाए त उहो इदारो इहो चवे इजलास में वञण खां इनकार करे त हीउ जेको मामिलो आहे अदालत में आहे, तंहिं करे सदर जे इजलास में नथो वञी सघिजे, त पोइ त ॿ ऑप्शन हुया त सदर पंहिंजो उहिदो छॾे घर वञे, ही पोस्ट ख़ाली करे सुप्रीम कमांडर वारी, या इहो हुयो त आइन तहत जेकॾहिं हुनखे के अख़्तियार आहिनि त हुनजो इस्तेमालु करे। मुंहिंजे ख़्याल में हुन जेको ॿियो जेके हुनजी चॉइस हुई उनखे प्रिवेल कयो आहे, माना चूंडुनि जी तारीख़ ॾेई छॾी आहे। पंजाब केपी के जूं माना जेके असेंबली जेका तहलील थियूं टुटियूं उनखे तक़रीबन महीने जो वक़्तु थी वियो आहे ऐं आइन मुताबिक़ 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं थियणियूं हुयूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां अहिड़ी का पेशरफ़्त यकीनी तौर ते साम्हूं न पई अचे। ॿिन्ही सूबनि जा गवर्नर बि कोई कदम न पिया खणनि ऐं उन खां पोइ जेका सूरत हाल साम्हूं आई आहे, सदर ॿ ख़त लिखिया इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे, उन्हनि ते बि अमल न थियो, जंहिंखां पोइ 9 अप्रैल जी तारीख़ आम चूंडुनि जी सदर ॾेई छॾी आहे पंजाब ऐं केपी के असेंबलियुनि जी। हाणे इलेक्शन कमीशन उन जे रद्द अमल में सुभाणे इजलास तलब कयो आहे। उन में चयो वियो थो वञे सदर जो जेको ख़त पहुचंदो त इलेक्शन कमीशन जो इन हवाले सां रद्द अमल बि थींदो ऐं फ़ैसिलो बि सुभाणे थींदो। अच्छा क़ुर्बान साहब, आइन छा थो चवे ऐं क़ानूनी माहिरनि सां बि तव्हांजी यकीनी तौर ते ॻाल्हि ॿोल्हि थी हूंदी, त उहे छा था चवनि त जेकॾहिं इन सूरत हाल में सदर ऐलान करे थो चूंडुनि जो, त छा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जंहिंजी बुनियादी ज़िम्मेवारी आहे चूंडूं कराइणु, त छा उहो पाबंद आहे, उहो इदारो पाबंद आहे त उहे चूंडूं उन ॾींहं ते करायूं वञनि, या उन वटि बि के अख़्तियार ऐं उज़र आहिनि जे करे उहे जेके से चूंडूं मुलतवी थी सघनि थियूं, या उहो जेको हुकुम आहे उहो वापसि वठी वञी सघे थो, या उहो मुलतवी या महमल थी सघे थो? हाणे ॿ सूरत हाल। हिकु सूरत हाल आहे त इलेक्शन कमीशन जो जेको ही सूबाई चूंडुनि जे हवाले सां जेको मसालो साम्हूं ईंदो रहियो आहे, हुननि जो चवणु हो त इलेक्शन कमीशन जो त गवर्नर सूबाई असेंबलियुनि जी चूंडुनि जे हवाले सां तारीख़ ॾेई सघनि था, सदर बि ॾेई सघे थो आइन जे आर्टिकल 57(1) तहत। हाणे इहे मामला अची विया, पर मुंहिंजे ख़्याल में त जेको बि इलेक्शन कमीशन जो जेको मौक़ुफ़ो हिते रहियो आहे आम चूंडुनि जे हवाले सां, उहो मूंखे नथो लॻे त इलेक्शन कमीशन अञा बि हिन जे हवाले सां का अमल दरामद इन सदर जे फ़ैसिले ते करणु वञे पई। इलेक्शन कमीशन तरफ़ां जेको बि इन सॼे महीने जे अरसे में
इन चूंडुनि जे हवाले सां जेको जेका सूरत हाल पैदा थी उन जो रद्द अमल साम्हूं आयो उन मां इहो लॻे पियो त जेके हुकूमती इदारा जेके इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सां तामुन करण लाइ चूंडुनि जे हवाले सां तयारु न आहिनि। इलेक्शन कमीशन लवाए पई उन खां पोइ छो त दिफ़ा वारे वज़ारत तरफ़ां इलेक्शन कमीशन खे सिक्योरिटी फराहम करण खां इनकार कयो वियो, रेंजर्स FC ॾियण खां इनकार कयो वियो। वज़ारत खज़ाना नाणे वारी वज़ारत चए थी त फंड नथा ॾेई सघूं ऐं जुडिशल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जी फराहमी बि न पई थिए। त इहा निशानदेही इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान या चीफ इलेक्शन कमिश्नर सुप्रीम कोर्ट में करे चुको। उन खां पोइ वरी हाणे ॿियो पासो इहो आहे त हाणे सदर जी तरफ़ां तारीख़ बि अची वई। इहो इलेक्शन कमीशन जो चवणु हो त गवर्नर ॾेई सघनि था, सदर बि ॾेई सघे थो। हाणे नओं जेको पिंडोरा बॉक्स कहिड़ो खुलंदो, मुंहिंजे ख़्याल में त इहो वरी बि सदर जे हुकुम ते इलेक्शन कमीशन तरफ़ां उनखे अमल दरामद थींदे ॾिसण में मूंखे नथो अचे। को बहानो ईंदो, उज़ुर ईंदो, मामिलो ऑलरेडी डायरेक्टली तो कोर्ट में न आहे, पर इन हवाले सां कोर्ट जा रिमार्क्स बि अची चुका आहिनि। वरी बि हुकूमत तरफ़ां इहो मुमकिन आहे त हिन अमल खे बि अदालत में चैलेंज कयो वञे ऐं लिंगरान कयो वञे हिन सियासी सूरत हाल खे। सही। अच्छा कुर्बान साहब, मुस्लिम लीग नून या पीपल्स पार्टी या इत्तेहादी हुकूमत चूंडूं कराइण जे हक़ में छो न आहे? मौजूदा हालतुनि में मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजी राय आहे, हाणे हर कंहिंजी पंहिंजी ज़ाती राय थी सघे थी। सियासी धुरियूं उनखे पंहिंजे तनाज़ुर में ॾिसनि थियूं, उन लाइ उनजो पंहिंजो मौक़ुफ़ आहे। मां सम्झनि छो त गुज़िर 10 महीननि दौरान महांगाई जे हवाले सां, मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां, अफ़रात ज़र, IMF जा मसइला, जेका सूरत हाल पैदा थी आहे उन खां पोइ मौजूदा जेके इत्तेहादी हुकूमतूं आहिनि उनमें ख़ासि करे मुस्लिम लीग नून जेका पंजाब में हमेशह चूंडुनि में वॾी ताक़त रखंदड़ जमात रही आहे, उन लाइ इंतिहाई सूरत हाल मुंहिंजे ख़्याल में ॾुखी आहे। ऐं जेके बि ॿियूं जमातूं बि जेके पंजाब में चूंडूं विढ़ंदियूं उन लाइ उते मदे मुक़ाबिल PTI हींअर बि सियासी ताक़त सां मौजूदु आहे। KPK में बि PTI जी सूरत हाल अञा सियासी जेका ताक़त आहे उहा मौजूदु आहे। ही जेके इत्तेहादी जमातूं उन खां लवाइण चाहिनि थियूं, उन खां भॼनि चाहिनि थियूं त मौजूदा हालतुनि में जॾहिं महांगाई आवाम जो जीअण जंजाल कयो आहे त इन्हनि वटि कहिड़ो बयानियो हूंदो जेके आवाम वटि खणी वेंदा वोट वठण लाइ। इमरान ख़ान तबाही आंदी, इहो बयानियो त ही गुज़िरियल 10 महीननि दौरान आवाम वटि विकिणी चुका आहिनि। हाणे उहो बयानियो पुराणो बि थी वियो ऐं पंहिंजे चस में विञाए चुको। हाणे नओं बयानियो हुकूमत वटि कहिड़ो आहे या सियासी इत्तेहादी जमातनि वटि जो खणी वञी आवाम ऐं चूंडूं बि विढ़नि ऐं कामयाबु थियनि। सो इहो ई उज़ुर आहे, इहो बहानो आहे जंहिंखां हू मुंहिंजे ख़्याल में लवाइनि पई। सही। कुर्बान साहब, सियासी, मुआशी, इक़्तिसादी, अमन अमान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। मतिलबु हर तरफ़ खां अफ़रा तफ़री आहे, हर तरफ़ खां हिकु बहरान आहे। आइनी बहरान बि हिकिड़े वॾे अरसे खां वठी हलंदो अचे पियो, उनखे बि ख़तमु करण जे लाइ का हिकमत अमली नज़र न पई अचे। त छा ही सियासी धुरियूं हिक मेज़ ते वेहण जे लाइ तयारु न आहिनि? APC कोठाई वई हुई पर APC बि न थी सघी अमन अमान ऐं ख़ासि तौर ते जेका सिक्योरिटी सूरत हाल आहे पाण वटि, त APC बि न थी सघी, सियासी तौर ते ॻाल्हियूं बि न पयूं थियनि ऐं ॻाल्हियुनि जो अमल त जमहूरी हुस्न जो हिसो आहे। त हाणे सूरत हाल केॾांहुं पई वञे? हाणे सूरत हाल मुंहिंजे ख़्याल में जो फ़ैसिलो जेको बि जेका सूरत हाल पैदा थी आहे उनजो फ़ैसिलो आवाम कंदो ऐं उनजो हल मूंखे ज़ाती तौर ते चूंडूं ई ॾिसण में अचनि पियूं। पोइ हाणे जेको सदर तारीख़ ॾिनी आहे उन तारीख़ ते चूंडूं थियनि, मामिलो सुप्रीम कोर्ट में वञे, उन जी तारीख़ अचे, उन खां पोइ थियनि या अक्टूबर में थियनि, हल आवाम वटि आहे ऐं ताक़त आवाम वटि आहे ऐं उहो ई जेको बि फ़ैसिलो कंदो मुंहिंजे ख़्याल में उहो ई मुस्तक़िल हल थी सघे थो। सियासी जमातूं उहे इमरान ख़ान जे शिकल में या मौजूदा इत्तेहादी हुकूमत जे शिकल में केतिरो बि लवाइनि, पर उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर वरी बि आवाम वटि वञिणो पवंदो ऐं आवाम जी सूरत हाल जेका बि उन लाइ पैदा कई वई आहे, सियासी जमातनि कई आहे, मुंहिंजे ख़्याल में उहो को सूरत हाल को सुठी न आहे। ठीकु आहे, वरी महिरबानी कुर्बान साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।